अस्सलाम वालेकुम कहने वास्ते हम शुरू करते अल्लाह ने लगा जो रोड रेंज लाइन बाजार में असांजा जो ऐं अची मिला था वापस में शादी ढूंढा मुझी आज मुझी एक कहानी असांजी सिंधी किताब जी कहानी लाइ त शींहं गिदड़ जी कहानी त अचो त हुन में कहिड़ी सारी मैसेज मिले थी ऐं हुन सां पाण छा सिखूं था त हुन में पहिरियों किरदारु जहिड़ो गिदड़ ऐं गिदड़ी जो ऐं जेको छा चवनि था ऐं छा पाण में गुज़ारियो वञनि था त अचो त हुनजो छा किरदारु आहे। Ang sorry bin में नाइन अंदर मुके खपेदा सी जी कार नता तमान गाल दे रात आए त हम तमान सगळ ट्रेंडर्स नता छा श्रीनगर में ना छा तमा मुके एने बार के मारान चाहे था जेको श्रीनगर में वो असां मालिक है बादशाह जंगल जो पूरो ऐसा कुछ बनायो उनके सामने ना मुके खपेदा सी जी कार नता हम हली वेंदा तमा सफर कर हम कुछ देर में सोचने लगा तंहिंखां पोइ न पंहिंजो इहो शुरू थिए थो शींहं जो किरदारु त हू छा छा करे थो ऐं उहो कहिड़ी ॻाल्हि कीअं छॾे थो पोइ अचे थो शींहं ऐं शींहं छा करे थो तव्हां चओ त शींहं जो किरदारु कहिड़ो त हीउ ॾिसो इहो शींहं जो किरदारु जेको पंहिंजी गाह छॾी ॿ टे ॾींहंनि जे लाइ कमु सां वियो तो शींहं खां शींहं जे किरदार खां पोइ गिदड़ ऐं गिदारी पंहिंजे कहिड़ो कमु गॾी कहिड़ो कमु कयो अचो त ॾिसूं त गिदड़ ऐं गिदारी हिननि जो हिननि कहिड़ो किरदारु आहे त शींहं जी गाह छॾण खां पोइ बाहर वियो आहे पंहिंजे घोट त हलो पाण उन जे बेल में रहूं वो शी जी वजह तो पोइ जी ॻाल्हि पोइ हाणे मूंखे वञिणो आहे त ॾिसो त हीउ गिदड़ ऐं गिदारी जो पाण गॾिजी कमु कयो त शींहं जे वञण खां पोइ त असां पाण कीअं रहियूं त ॾिसो त हाणे हुननि जो ॿ टे ॾींहं गुज़रण खां पोइ त हुनजो छा मतिलबु थींदो शींहं अचण ऐं इहो किरदारु जी गुजरी में मुझे लगे वो शी चढ़ वाला है तू दीदी ना आऊं हिम्मत कर आऊं बैठे आऊं पाण तो ॾिसो त शींहं जे अचण खां पोइ त हिननि छा कयो ऐं हिननि कहिड़ी चाल चली त शींहं भॼी वियो त ॾिसंदासीं त हिननि छा कयो अचो त ॾिसो तू दीदी ना आऊं बैठे आहियां तू ईअं कर जॾहिं सी पंहिंजे गार्ड जे दरवाज़े वटि अचे त मूंखे इशारो ॾींदा शी अच्छे भी हो ठीक है चल लाने तंहिंखां पोइ ॾिसो त गिदड़ गिदारी जो छा शींहं कीअं भॼायो त अचो त शींहं छा थो करे शींहं सोचे थो त अगरि मां हिते रहंदसि त मूंखे मारे छॾंदा त तंहिंखां पोइ शींहं डप में भॼी वियो त अॻियां हिन जो कमु आहे त इहो कीअं पंहिंजो चालू चले थो ऐं कीअं पंहिंजो कमु करे थो अचो त ॾिसूं भांदर ऐं शींहं पाण में छा कहिड़ो कमु कयो ऐं उन्हनि कहिड़ी चाल चई त
गिटारी पंहिंजी गार सां वॼाइण जी ऐं ॾिसो त गिटारी भॼन था या न अगली किताब चंचल राणी मूंखे मोलड़े सां गॾु शींहुं वॼंदो नज़र आयो आहे। वहीं गॾु उहे जॾहिं अहिड़ा अचनि था मूं ते छॾी ॾींदा आऊं चंचल राणी उहे बहादुर वठा छो था रोए? तव्हां पंहिंजे नौकर खे बंदनि खे हुकुम ॾिनो त उहे 4 शींहं खणी अचनि। 4 शींहं पर हू फक़्ति हिकिड़ो ई शींहुं खणी आयो आहिनि। मुंहिंजा बचड़ा चवनि था की असीं 4 ॼणा आहियूं, असांखे हिकु शींहुं खपे। तंहिंखां पोइ ॾिसो त शींहं जेको बांदर ते भरोसो करे आयो जेको बांदर मिलियो त हुन भरोसो करे आयो पंहिंजी गार सां हिननि चाल में चली हुई पर जेको गिटारी हुई उहा ॾाढी शातिर हुई ऐं हुननि अहिड़ी चाल चली त जेको शींहं भॼी वियो ऐं मतिलबु बांदर में मरी वियो। जीअं चवनि था त लकड़ी बि कोन टुटी ऐं नांग में मरी वियो। जीअं हिते बि थियो आहे त जेको शींहं में भॼी वियो बांदर में थी वियो ऐं असांजी गार में मिली वई ऐं असांजी ऐं जेको जंहिंखां पोइ शींहं भॼण खां पोइ गिटारी पंहिंजी ज़िंदगी आराम सां बहितर कंदा।